अस्सलामुअलैकुम नाज़रीन। जी तो नेशनल प्रेस क्लब सजावल जूणे जो पारा असी सरशाह नवाज़ भुट्टे गोठ में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में दाखिल थी रहा हूँ। हींअर टाइम तकरीबन 12 थिया आहिनि। ॾिसूं पिया त कहिड़ा कहिड़ा उस्ताद ड्यूटियुनि ते मौजूदु आहिनि ऐं ॿियो ॾिसूं त बिजली जो प्रॉब्लम छा आहे। उस्ताद सरशाह नवाज़ भुट्टे गोठ में ये जो बॉयज़ प्राइमरी स्कूल आहे उते नंढा ॿार हेठि वेठा आहिनि। फर्नीचर न आहे छा? ऐं बिजली हे पखा बंदि लॻा पिया आहिनि। हलंदा बिजली न आहे। माना बिजली दादा तव्हां नालो ॿुधायो। मां न आहियां। हाँ ड्यूटी ते न आहियो? उस्ताद केरु आहिनि? हाणे त तव्हां पढ़ायो पिया। ही टेबल भी खाली। हिन क्लास में फर्नीचर आहे पर ॿार न आहिनि। नंढड़ा नालो छा थी? जी मोहम्मद उर्स। कहिड़ा ज़ात जो? बुगियो। हिते कहिड़ो उस्ताद पढ़ाईंदो आहे? जी उस्ताद याकूब। केड़ो? हे उस्ताद अहमद। हे उस्ताद अहमद आहे। उस्ताद याकूब काथे आहे? मस्जिद में आहे। काथे आवा तुझो नालो? सजाद बिरोही आहे। मुगेरी। उस्ताद केड़ा केड़ा आहिनि हिते तव्हांखे पढ़ाइण वारा? हाँ अहमद केड़ो आहे? हाँ ही ऐं ॿियो उस्ताद? हाँ उहो काथे आहे? मस्जिद। उस्ताद अहमद इहो ॿुधायो त तव्हां सरकारी रखियल आहियो या प्राइवेट? हीअं उस्ताद हिते सरकारी केरु आहिनि मुक़ररु? अब्दुल नबी मंगसी। उहो न आयो आहे ड्यूटी ते, अलाए छो? ॿार त उन्हनि जो नालो नथा ॿुधाइनि, रुगो चवनि था उस्ताद अहमद ऐं उहो उस्ताद हाफ़िज़ जे मस्जिद में आहे। माना ॿियो कहिड़ो बयानु ॾियणु चाहियो था? ॿियो उस्ताद बि आहे हिते कन? हिकिड़ो आहे बसि उस्ताद? बसि हिकिड़ो अब्दुल नबी मंगसी। ठीकु आहे। उहो हितां जो ई रहायशी आहे? ठीकु। नंढड़ा तव्हांजो उस्ताद कहिड़ो आहे हिते पढ़ाइण वारो? उस्ताद अहमद। ऐं ॿियो? उस्ताद याकूब। अहमद उस्ताद त ही मौजूदु आहे। उस्ताद याकूब किथे आहे? नाज़रीन जेके सरकारी उस्ताद हिते रखियल आहिनि, नंढनि ॿारनि खां पुछूं पिया त उन्हनि जा नंढनि ॿारनि खे नाला बि न पिया अचनि। जीअं त हिते उस्ताद ही अहमद जेको प्राइवेट माण्हू आहे उहो ई स्कूल में मौजूदु आहे। उहो ई पढ़ाए पियो। एफज़ी तौरु रखियल आहे। सरकारी मास्तरनि जो जेको ॿुधाए पियो वञे ज़रियनि मूजिबि ख़बर पई त हिननि खे महीने ते कुझु 10,000 12,000 ते मास्तर करे हिते मुक़ररु कयो वियो आहे। बाक़ी ॿारनि जो मुस्तक़बिल तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं हिन स्कूल में फर्नीचर जी बि खोट आहे। हे नंढड़ा मासूम ॿार तव्हांखे नज़र ईंदा हूंदा त हेठि हिकिड़ी पुराणी गंदी कालीन ते वेठा आहिनि ऐं उते तालीम पिराइनि पिया। जीअं त नाज़रीन ॿिए हिकु क्लास रूम में दाख़िल थियासीं। पुछूं पिया अदी तुंहिंजो नालो? जी ज़ारा बतूर। अदी हिते कहिड़ी टीचर पढ़ाए पई तव्हांखे? सही। उन जो चवणु आहे त सरकारी हिते मां न आहियां, प्राइवेट पढ़ाईंदी आहियां। त हिते ॿी का उस्ताद बि रखियल आहे न? वो केरु आहे? उस्ताद याकूब जेको हाफ़िज़ आहे। हिन महिल उहो न आहे अदी? उहो हिन महिल न आहे? हाँ मस्जिद वियो आहे। अमा तुंहिंजो नालो? हिते तव्हां वटि टीचर केरु रखियल आहे? जी उहा त चए पई मां प्राइवेट रखियल आहियां। सरकारी कोई हिते टीचर आहे? ऐं ॿियो उस्ताद केरु आहे हिते? उस्ताद याकूब।
उस्ताद याकूब उहो हींअर किथे आहे मस्जिद में वियो आहे। जीअं त नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन स्कूल में उस्ताद अहमद जे चवण मुताबिक़ त टीचर रखियल आहे अब्दुल नबी मंगसी, जंहिंजे एवज़ी वरी ॿियो उस्ताद रखियल आहे उस्ताद याकूब जेको मस्जिद वियल आहे। उस्ताद याकूब जे वरी एवज़ी रखियल आहे उस्ताद अहमद, याने हिकु सरकारी टीचर जे एवज़ी रखियल आहे हिकिड़ो हाफ़िज़ा मौलवी, जंहिंजी तस्वीर असां तव्हांखे हिन स्क्रीन ते ॾेखारियूं पिया। उन मौलवी वरी पंहिंजो भाणे जो उस्ताद ही अहमद पंहिंजो वरी एवज़ी रखियो आहे। याने हिकु सरकारी टीचर जो एवज़ी हिकु मौलाना हाफ़िज़ रखियल आहे ऐं उन हाफ़िज़ वरी हिन स्कूल में वरी पंहिंजो भाणे जो एवज़ी पढ़ाइण लाइ रखियो आहे। उस्ताद जो चवण मुताबिक़ त हिकिड़ो टीचर रखियल आहे जंहिंजो नालो आहे अब्दुल नबी मंगसी। उन अब्दुल नबी मंगसी वरी ॿियो टीचर रखियो आहे हिते प्राइवेट, जंहिंजो नालो आहे उस्ताद याकूब, जंहिंजे बारे में नंढनि ॿारनि ॿुधायो त उहो मस्जिद वियो आहे ऐं निमाज़ जो टाइम बि न आहे, टाइम 12 थिया आहिनि। ऐं वरी उस्ताद अहमद जेको रखियल आहे उस्ताद याकूब जो भाणे जो आहे। ही असांजे स्कूलनि जा हाल तव्हां ॾिसी सघो था ऐं असांजी तालीम इन जे ई करे तबाह थी रही आहे त एवज़ी मथां एवज़ी, एवज़ी मथां एवज़ी हिते तालीम ॾियनि पिया ऐं सरकारी टीचर कोई बि स्कूल न पियो पढ़ाए।